अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ताईं ख़बर पहुचायूं पिया। नाज़रीन, तव्हांखे ख़बर इहा बि ॾींदा हलूं त जिथे नौशहर फिरोज़ डिप्टी कमिश्नर नौशहर फिरोज़ मोहम्मद अरसलान सलीम जी हिदायतुनि ते असिस्टेंट कमिश्नर नौशहर फिरोज़ अलीशान यूरिया भाण जी महांगाई अघ ते विकिरो कंदड़ दुकानदार ऐं डीलरनि ते छापा हया आहिनि। महांगाई अघ ते भाण विकिरो कंदड़ हिकु दुकानदार खे सील कयो वियो, जॾहिं त केतिरनि ई दुकाननि ते 42,000 रुपया ॾंड बि पिणु लॻायो वियो आहे। उन मौक़े ते उन्हनि 60 हारियुनि खे मुख़्तलिफ़ दुकानदारनि खां भाण जे विकिरे में वसूल कयल इज़ाफ़ी रक़म पिणु वापसि कराई आहे। उन मौक़े ते हुननि दुकानदार ऐं डीलरनि खे चिता ॾिनो त मुक़ररु अघ ते भाण विकिरो कनि, ॿी सूरत में संदनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। रिपोर्ट करे रहियो आहे ब्यूरो चीफ मंसूर मलिक।